नाज़रीन, मेहर में बरे सगीर जे वक्त सियासी, समाजी, मजहबी, इल्मी ऐं अदबी शख्सियत सैयद अली अकबर शाह जी 51वीं वरसी मल्हाई वई। इन हवाले से पेश आहे रियाज़ चांडियो जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां रियाज़ चांडियो। नाज़रीन, बरे सगीर जी अज़ीम सियासी, समाजी, मजहबी ऐं तलीमी शख्सियत सैयद अली अकबर शाह जी 51वीं वरसी पई मल्हाई वञे ऐं उन जे हवाले सां सिंध प्रेस क्लब में सैयद अली अकबर शाह यादगार कमेटी जे तरफ़ा प्रोग्राम बि रखियो वियो आहे ऐं मज़ार ते हाज़िरी भरे संदसि साहिबज़ादे सईद मोहम्मद शाह ऑफ मेहर जी अॻुवाणी में मज़ार ते हाज़िरी भरी वई आहे। असीं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां ॻाल्हाईंदासीं त सैयद अली अकबर शाह जे हवाले सां उन जी ज़िंदगी जे हवाले सां उन जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा वालिद साहब हज़रत क़िबला सैयद अली अकबर शाह जन बेतहाशा बेशुमार ख़िदमतूं करे विया, जीअं त मौली साहब हबीबुल्लाह ॻाल्हाईंदा यादगार कमेटी जा सदर आहिनि। मां सिहत सही न हुजण जे करे माफ़ी थो वठां। साईं जन जे लाइ सभु दुआ घुरो, मग़फ़िरत जे लाइ दर्जात बुलंद थियनि। मुंहिंजी सिहत जे लाइ बि दुआ घुरो। साईं जन अज़ीम हस्ती हा, वॾी शख़्सियत हा, जिन किरोड़े अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं इदारनि जे नाले, यतीम ॿारनि जे नाले कयूं, पंहिंजे लाइ कुझु न रखियऊं, वॾो मिसाल क़ाइमु कयूं त हीअ दुनिया फ़ानी आहे। सैयद अली अकबर शाह रहमतुल्लाह अलैह बरे सगीर जी तमामु वॾी हस्ती हुआ ऐं क़याम पाकिस्तान में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह सां गॾु साईं जन जो तमामु वॾो जेको आहे सो किरदारु आहे ऐं साईं मुस्लिम लीग जी टिकट तां 1946 में MLA चूंडिया मुंतख़ब थिया ऐं उन खां पोइ पाकिस्तान जे लाइ ऐं हिन नई ॼावल रियासत खे मज़बूत करण जे लाइ पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ साईं जेको आहे सो अरब मुल्कनि जो दौरो कयो, मुस्लिम मुल्कनि जो दौरो कयो ऐं उन्हनि सभिनी खे जेको आहे सो पाकिस्तान जी अहमियत खां आगाह कयो त हीउ मुल्क जेको आहे सो मुस्लमाननि लाइ असां वरितो आहे ऐं हिन मुल्क जी अचो त सभई जेका आहे सा आबियारी कयूं ऐं हिन मुल्क खे मज़बूत कयूं ऐं ख़ुशहाली ऐं तरक़ी जे तरफ़। सैयद अली अकबर शाह जहिड़ी शख़्सियत असांखे अल्लाह ताला असांजे दौर में अता कई, जंहिं पंहिंजे दौर में समाजी ख़िदमतुनि में तालीमी इदारा जोड़िया ऐं हू समाजी हिकिड़ो जेको सो वर्कर, सोशल वर्कर शख़्सियत साईं जन हुया, जो उन हैदराबाद में जामिया अरबिया जहिड़ो इदारो जेको आहे उहो क़ाइमु कयो। मेहड़ में वरी अरबिया अकबरिया मदरसा जेको मौजूदु आहे, जंहिंजे भरिसां हींअर मज़ार शरीफ़ में असीं मुक़बरे में मौजूदु आहियूं, उहो साईं जोड़ाए करे ग़रीबनि, यतीमनि, बेवान, मिसकीननि ॿारनि खे तालीम उते ॾिया। असां बरे सगीर जे वॾे इल्मी, अदबी, मज़हबी ऐं सियासी शख़्सियत अॻूणे MLA सैयद अली अकबर शाह जी मज़ार ते हिते मौजूदु आहियूं ऐं तव्हां उन जे हवाले सां, उन जी शख़्सियत जे हवाले सां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जूं जेके शख़्सियतूं उन जा तासिरात तव्हां ॾिठा ऐं तव्हां ॿुधा। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार समेत पाकिस्तान सरकार खे हिननि अज़ीम शख़्सियतुनि जे पोयरनि जी बि सहायता करणु खपे। उन खां अलावा हिननि अज़ीम शख़्सियतुनि जी मज़ारुनि खे ॿधाइण जे लाइ बि के उपाउ वठणु खपनि ऐं हिननि जे नालनि सां के ख़ासि यादगार क़ाइमु कया वञनि। रियाज़ चांडियो में रांडी मेहर।